बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल आला आलम जो धनी कादर पंहिंजी कुदरत सी आहे काम कदीम सो सारायां सचो धनी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़े जोड़ जहान जी। त कई मुल्क हवाले महबूब जे थियो आशिक रब पाक अरनी गुलाब पाक कामल जो आदीनत दार ज़रनी जिन जुल्फ दीन ज़ाहिर थे त कारीगर निखणे करनी बिजली ना है बराबर ताब न झले तरनी हलन पसी हबीब जो पे हैरान थे हरनी मोर भी उते मुस्ताक चा कर नखड़न करनी जंहिं जू हले जानब थदकार थे थरनी थड़ियल बुंड सालन जा हो फुटियो छरन पिया फरनी बुत भॼी बसम थिया हो पंहिंजी छॾे परनी आहो आया औज में थी बहारी बरनी वया दुकार ॾेह मां हो सवा छा सरनी रखी हुब हबीब जी वटि दिल बरसंदी दरनी अदाइनी मोहब्बत मंझ मरनी त थियनी सरायूं सुमर ते याल मदद मौला अली मदद। बात थोरो मौला जो मनाब को ॿुधायां थो तव्हांखे। बिस्मिल्लाह। त आगे कैसे इनायत थिस काबे में विलादत हर कोई साम्हूं मुंहुं करे ओॾां करे पियो इबाबत अर्दा खे अधु अधु कई या कादर ॾिनसि करामत जेहल खे जॾो कई आई मोगे ते मलामत मुस्तफ़ा चयो मरहबा आयो शेरे जलिया मर्द थी मुजाहिद हैदर दर हलिया बेड़ो तुंहिंजो पार कंदो अली वली हंजो वलिया सखा सुहिणो हमेशा पियो हलाए सवाली न खाली वापसि वलाए मारे वांगर मछ खे छॾी मच्छी शर्म जा छॾाए जिबरील थियो ख़ासि खादम पियो सिरड़ो निवाए मालिक महराज ते पियो घोट खे घुराए राज़ी कई रसूलिल्लाह खे रम्ज़ ही रलिया मर्द थी मुजाहिद हैदर दर हलिया बेड़ो तुंहिंजो पार कंदो अली वली हंजो वलिया त लथल सिज साईं वापसि पियो वलाए बरबर जे बहर खे छॾी हिकदमि हटाए हज़ारे हकल सां छॾी काफ़र कबाए जनाज़े सां जेरो मारी छॾी मुनकर मनाए हैदर जे हुकुम सां काफ़र थियो आहे कली मर्द थी मुजाहिद हैदर दर अच हली बेड़ो तुंहिंजो पार कंदो अली वली हंजो वलिया त शाहे यदा शाहे मर्दा कुवत परवरदिगार ला फता इला अली अन साहिब जुल्फकार जो खार खाईंदो खार दी सो आहे हरामी ॿार दावा तंहिं दीन जी तंहिं ठिकर जी त ठली आहे मर्द थी मुजाहिद हैदर दर हली आहे बेड़ो तुंहिंजो पार कंदो अली वली हंजो वली आहे तो मुश्किल में मुस्तफ़ा पियो पिरे खे पुकारे हकल सां छॾी दहन खे अर्श ते उॾाए खटी कोट खैबर जो छॾी मरहब खे मारे अहिड़ो थियो आहे न थींदो नज़र करे तूं निहारे दामन वटि दस्तगीर जी गाहो चवे न यार गली आहे मर्द थी मुजाहिद हैदर दर हली आहे बेड़ो तुंहिंजो पार कंदो अली वलियनि जो वली आहे या अली मौला अली मदद। अदा इहो असांजो सुगड़ जंहिंजी तव्हां फरमाइश कई था तव्हांखे साहब ख़ान जो शाइर खपे हे तव्हां ॿुधो तव्हांखे कीअं लॻो टिक टिकी असां उहो ई सादा माण्हू पथर जी दुनिया मिटी जा माण्हू असां उहे आहियूं साॻिया अञा मटा न वीडियो खे ओके करे छॾियो।